अस्सलाम वालेकुम दोस्तो। जीअं तव्हांजो पंहिंजो मिठा ख़ान उर्फ़ मिठल मस्त अॼु तव्हांजे लाइ हिकु कहाणी खणी आयो आहियां, जंहिंमें हिकु तव्हांजे लाइ नसीहत बि आहे। हिकिड़ो हमराह हो जंहिंजो हिकु पुटु हो। हुन पंहिंजे पुट खे बचपन खां वठी निपाए जवान कयो एतिरे क़दुरु अची हुनजी शादी कराई। शादी कराइण खां पोइ हलंदे हलंदे हुन हमराह जी घरवारी गुज़ारे वई। बाक़ी घर में हिकु पाण, हिकु हुनजी नुंहुं, हिकु हुनजो पुटु रहियो। हलंदे कुझु ॾींहं ईअं थियो जो हुन हमराह जे जेका नुंहुं हुई उहा पंहिंजे मुड़ुस खे तंग कंदी रही त हिन पोड़े माण्हू बेज़ार थी पई आहे ऐं तूं पंहिंजे पीउ खे किथे छॾे आ, या त तूं पंहिंजे पीउ खे मिठो कर या त मूंखे मिठो कर। त हुन मुड़ुस हुनखे चयो, या मुंहिंजो पीउ आहे ऐं पंहिंजे पीउ खे कीअं छॾियां। ज़ाल खे बार बार चवंदो रहियो। ज़ाल हुनजो चवणु मञे न पई। नेठि हिकु ॾींहुं अहिड़ो बि अची वियो जो हुनजी घरवारी जेका हुई हुन तमामु हिकिड़े ॾींहुं बहस करे वेही रही त या अॼु तूं मूंखे मिठो कर या पंहिंजे पीउ खे, ऐं जे न त पोइ आउं पंहिंजे माइटनि में हलियो थी। आख़िरकार मजबूर थी हुनजे मुड़ुस सोचण ते मजबूर थी वियो। राति सॼी सोचींदे चई ॾिठईं त हाणे वाक़ई में बाबा बि जेको आहे सो हाणे बीमार रहणु लॻो आहे ऐं वाक़ई में हुनजो करणु जेको आहे सो ॾुखियो आहे। कपिड़ो लटो, खाधो पीतो। त हुन राति जो इहा ॻाल्हि सोचे करे चई हाणे सुबुह थिए पोइ अलाह ख़ैरु कंदो, हिकिड़े पासे ॻाल्हि कंदुसि। सुबुह थी दोस्तो, छा थियो जो हुनजी घरवारी हुन खां पुछा कयो, ॾे हाल अहिवालु, हाणे सुबुह थी वियो आहे, तुंहिंजो फ़ैसिलो छा आहे। तूं त चयो पिया ऐं राति में मूंखे राति जी मोहलत ॾे, हिकिड़ी राति जी, उहा मोहलत तुंहिंजी पूरी थी वई, हाणे तूं छा थो चईं। हुन चयो चलो ठीकु आहे, पोइ हाणे ईअं कर, नाश्तो वाश्तो असांखे ॾे, मूंखे नाश्तो करा, बाबा खे बि ॾे, पोइ आउं वञी बाबा खे कंहिं झंग में छॾे थो अचां। पोइ हाणे हुनजा नसीब हुन सां। हुन छा कयो, छोकिरे पंहिंजे पीउ खे कुल्हे ते खणी, ऐं हुनजो पीउ नाबीन वीचारो थी वियो। हुन विच में पीउ खे चईं जे बाबा हल तोखे अॼु पंहिंजो आउं थोरो सैर सपाटो कराए ॾियां, पोइ तुंहिंजा नवां पुराणा दोस्त आहिनि उतां खां घुमाए अचां, तोखे बि साल थी विया आहिनि खट ते वेठे वेठे बीमार थिए खे, ऐं अॼु हल त तोखे आउं पंहिंजी संगत खां घुमाए अचां। हुन चयो बाबा ठीकु आहे, जे हाणे तूं एतिरो महिरबानी मूं ते थियो आहीं, मुंहिंजो बचियो आहीं, अलाह तोखे ख़ुशि कंदो, ऐं भले को अहिड़ो मसइलो न आहे। हुन पंहिंजे पीउ खे कुल्हे ते विहारे हिकु झंग ॾांहुं रवानो थी वियो। हलंदे हलंदे हिकु ॿेले में झंग में पहुतो। हुते ॾिठईं हिते न माण्हू न मिरू, हिते झंग ई झंग आहे, हिते कोई इंसान जी ख़ुशबू ई न आहे। हुते हुन पंहिंजे पीउ खे चयो त बाबा आउं कुझु ई ॿ घर परियां ॾिसण अचनि पिया, ऐं काफ़ी टाइम थी वियो आहे पाण सफ़र कंदा अचूं, उञ बि लॻी आहे, तव्हां हिते ॿ घड़ियूं आराम कयो त आउं हिननि घरनि वटां को पाणी जो बंदोबस्तु करे अचां थो। इहो चई पुटु त रवानो थी हलियो वियो वापसि घर। पीउ इंतज़ारु कंदे 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 राति पइजी वई हुनखे। पोइ ख़ुदा थो ॼाणे कहिड़े पासे वियो, जानवर हुनखे खाई विया या कुझु बि थियो, गुम कीअं थी वियो। पुटु जॾहिं वापसि पंहिंजे घर पहुतो त हुनजी घरवारी हुन खां पुछियो त ॾस मूंखे त तूं पंहिंजे पीउ खे किथे छॾे आहीं। चईं आउं पंहिंजे पीउ खे हिकिड़े झंगल में वञी छॾे आवां, हाणे हू ॼाणे हुनजो नसीबु, ऐं आउं जेको आहे सो हुनखे झंग में छॾे हलियो आयो आहियां। हलो दोस्तो, ॻाल्हि खे खुटाणो थियो। कुझु ॾींहंनि खां पोइ हुन छोकिरे जी घरवारी खे हमल थी वियो। घर में उमेदु थी वेली। अॼु 2 ॾींहं 4 ॾींहं 5 ॾींहं ईअं थींदे टाइम भरिजी आयो। हुनखे डिलेवरी घर में थी वई। डिलेवरी जॾहिं थी त हुनखे बि हिकु पुटु ॼाओ। अॼु नंढो सुभाणे वॾो, ईअं कंदे कंदे पुटु हुननि जो वरी जवान थी वियो। हुननि खां इहा ॻाल्हि विसरी वई त असां बि कुझु को अहिड़ो कमु कयो वेठा आहियूं। छा थियो दोस्तो, अॻिते त हुन जेको पाण पुट जी शादी कराई हलंदे कुझु ॾींहंनि खां पोइ हिन जी बि घरवारी गुज़ारे वई। हीअ पाण बि कुझु टाइम कढियईं। कुझु टाइम कढण खां पोइ हिन जी नुंहुं बि अची कुरकुरो लाथो घर में।
पंहिंजे मुड़ुस खे चवणु लॻी, बाबा हाणे आउं बेज़ार थी वई आहियां तुंहिंजे पीउ मां। रोज़ु हुन जा कपिड़ा लटा धोअणु करणु, खाधो पीतो ऐं घर जे कमनि जी कयां या तुंहिंजे पीउ जी कयां। त हुते हुन पुटु चयो पंहिंजी ज़ाल खे, चइबो हाणे मुंहिंजो पीउ आहे लाज़मी, हाणे तोखां सवाइ ॿियो हुनजो केरु आहे, तूं ई कंदीअ, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॿियो केरु कंदो। माई हुनखे चयो आउं तुंहिंजे माउ पीउ सां ॿधल न आहियां ऐं मूंखे जेको आहे सो आज़ादी खपे। तूं पंहिंजे पीउ खे हिकिड़े पासे कर, जे न त पोइ आउं पंहिंजे माइटनि में वेंदुसि हली। हुन चयो चलो यार ईअं न कर, ॾाही थी, तुंहिंजे पीउ जे बराबरि आहे, हीउ बि वॾो आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन बि असांखे निपाए जवान करे खाराए पीआरे तोसां शादी करायूं, घर वारो करायूं। अॼु आउं हुनजे ख़िलाफ़ु कीअं वञा? चई आउं कुझु नथी ॿुधणु चाहियां, मुंहिंजो इहो ई आहे आख़िरी माना तोसां आहे हिसाबु किताबु सुवालु जवाबु इहो ई आहे त तूं पंहिंजे पीउ खे घर मां कढंदे त आउं तोसां गॾु रहंदुसि, तुंहिंजो आउं हक़ आहियां। जे न त पोइ तुंहिंजो रस्तो अलॻि आहे, मुंहिंजो अलॻि आहे। मुड़ुसु नेठि सोचे नेठि मजबूर थी पियो। हुन बि छा कयो, हिकिड़े ॾींहुं पंहिंजे पीउ खे चयईं, बाबा साईं अॼु त काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, तव्हांखे साल 2 साल थी विया आहिनि, को तव्हां घर खां ॿाहिरि कोन निकिता, हलो त आउं तव्हांखे शहर घुमाए अचां। हुन चयो, बाबा पुटु तीअं तुंहिंजी मर्ज़ी आहे, भले जे तुंहिंजी दिलि चवे थी त तूं मूंखे शहर घुमाए आ। हुन बि छा कयो, पंहिंजे पीउ खे कुल्हे ते खईं, उहो ई रस्तो वरितईं जेको हुन पंहिंजे पीउ खे जंहिं रस्ते तां वठी वञी पंहिंजो छॾे आयो। हलंदो रहियो। 2-3 कलाक हिननि जो सफ़रु हलियो। शाम बि थियण वारी हुजे, हिकु वॾो झंग बेलो अची वियो। उते हिन पंहिंजे पीउ खे चयो, बाबा हाणे तूं हिते 2 मिंट बीह त आउं हितां खां को खाधे पीते जो इंतज़ाम करे अचां, काफ़ी देरि थी वई आहे। त चईं, बाबा भले तुंहिंजी मर्ज़ी आहे बाबा। ईअं चई छोकिरो जीअं रवानो थियो त हू पीउ जेको हुनजो खिलणु लॻो त हुन खां छोकिरो वापसि अची पुछा कईं, ॾे ख़बर बाबा तूं खिली छाजे लाइ पियो? चई आउं खिलां इन तां पियो त बाबा जीअं तूं मूंखे अॼु हिते छॾे पियो वञी, को टाइम हो आउं बि ईअं पंहिंजे पीउ खे झंग में छॾे हलियो वियुसि। पोइ या हुननि खे जानवर खाई आहे, ख़ुदा हुनखे कहिड़े पासे कयो, कहिड़े लारे वियो, पर आउं इहो ज़ुल्म करे पंहिंजे पीउ खे झंग में छॾे हलियो वियुसि। अॼु उहो हिसाबु मूंसां थिए पियो। तुंहिंजो ॾोह न आहे बाबा, इहो जहिड़ी करणी तहिड़ी भरणी आहे। मूं पंहिंजे पीउ सां इहो किरदारु ज़ाहिरु कयो, अॼु उहो किरदारु मूंसां थिए पियो ऐं तोते मुंहिंजा बचा का मयार न आहे। इहा ॻाल्हि जॾहिं हुन छोकिरे ॿुधी सोच में अची वियो त हुन देरी कान कई, पंहिंजे पीउ खे दुबारा खणी पंहिंजे कुल्हे ते रखियईं। त पंहिंजे पीउ पुछियुसि, बाबा ही छा थो करीं? चए, बाबा चङो थियो जो मुंहिंजी हिते तो अखि खोले छॾी। उहो तूं चरियो हुएं जो पंहिंजी ज़ाल जे चवण में अची करे पंहिंजे पीउ खे झंग में छॾे वएं, पर अॼु मूंखे ख़ुदा वॾे गुनाह खां बचायो आहे ऐं तव्हां जे न खिलो आहे त आउं बि इहो ज़ुल्म करे वञा। पर हाणे ईअं कोन थींदो। अगरि जे हू मुंहिंजी ज़ाल आहे, घर में रहे थी त रहे, पर आउं तव्हांखे कॾहिं कोन छॾींदुसि जेसीं ताईं तव्हांखे अलाह साईं हयाती ॾींदो, मुंहिंजी उमिरि बि ॾींदो। तव्हां हयाती आहियो त आउं तव्हांखे घर मां कॾहिं कोन कढंदुसि। ईअं कंदे दोस्तो हू पंहिंजे पीउ खे दुबारा वापसि घर खणी वियो। माई हाली त ख़ुशि थी त मुंहिंजो मुड़ुसु मुंहिंजे सहुरे खे छॾे आयो। जेॾीमहिल पंहिंजे सहुरे खे मुंहिंजे मुड़ुस जे कुल्हे ते ॾिठईं त हू हिकारी भौंकणु शुरू थी वई। मुड़ुस खे चयईं, हीअ छा कई? हूअं पंहिंजे पीउ खे कोन छॾे आयो, ऐं सुबुह ते वेंदुसि हली। हुनजो सुबुह थिए या न थिए, तोखे इजाज़त आहे जे अगरि रहणु चाहीं त हीउ तुंहिंजो पंहिंजो घरु अथई, जे वञी त इहो दर खुलियो पियो अथई, सुबुह ताईं इंतज़ारु केरु थो करे? बाक़ी हीउ मुंहिंजो पीउ आहे, जेसीं ताईं हिन जी हयाती आहे तेसीं ताईं आउं हिनखे कोन छॾींदुसि। बाक़ी रहियो सुवालु, तुंहिंजो ई घरु आहे, रहीं त मुंहिंजे पीउ जी तोखे ख़िदमत करणी पवंदी, ऐं जे न दर खुलिया पिया अथई, हींअर वञी तुंहिंजी मर्ज़ी आहे, सुबुह वञी तुंहिंजी मर्ज़ी आहे। त दोस्तो ख़ुदारा तव्हां इहो ख़्यालु रखिजो, पंहिंजे माउ पीउ जी, पंहिंजे भाइरनि जी, रिश्तेदारनि जी पंहिंजो क़दुरु कजो ऐं उन्हनि खे कॾहिं बि ॾुखाइजो न। ऐं छो जो हीअ हिकिड़ी उधारी पोख आहे।
अॼु असां पंहिंजे वालिदेन जी इज़त कंदासीं, उन्हनि खे कुर्ब ॾींदासीं, उन्हनि खां प्यारु वठंदासीं, त सुभाणे इहो सिलसिलो असां सां ई थींदो, असांजो औलाद थींदो, असांखे बि इज़त ॾींदो, कुर्ब ॾींदो, प्यारु ॾींदो। जे अगरि असां पंहिंजे वालिदेन सां नाजाइज़ियूं कंदासीं त सुभाणे पाण खे भुगतणो आहे। सो दोस्तो, हीअ अॼु जी कहाणी हुई। उमेदु आहे तव्हां सभिनी दोस्तनि खे पसंदि ईंदी। जे अगरि तव्हांखे मुंहिंजी कहाणी पसंदि अचे थी त हिन मुंहिंजे चैनल मिठा ख़ान खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, कमेंट्स पंहिंजा राय ॾींदा, जो असांखे मालूम थी सघे त तव्हां दोस्तनि खे असांजी वीडियो कीअं थियूं लॻनि। ऐं जेको आहे सो कोशिशि कयूं तव्हांखे वधि खां वधीक भलियूं भलियूं वीडियो ठाहे तव्हां ताईं पुॼायूं ऐं नसीहतूं जेके आहिनि तव्हां ताईं पुॼायूं। सिंध सलामत, साथ सलामत।